सतनाम सत श्री हरिवास एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी सतनाम सत श्री। जेको क्रम सां हले थो 11 अष्टपदी जो ॿियो पद आहे धनवंता होए करे घर बारे धनवंता होए करे घर बारे करण समान किछु संग न जावे ओ करण समान किछु संग न जावे करण समान किछु संग न जावे धनवंता होए करे घर बारे बोलस कर मान खाऊ पर करे आस मान खाऊ पर करे बोलस कर मान खाऊ पर करे आस बोलस पल भीतर तांका होए विनाश ओ पल भीतर तांका होए विनाश पल भीतर तांका होए विनाश सब ते आप जाने बलवंत वो सब ते आप जाने बलवंत सब ते आप जाने बलवंत खिलमय हो जाए भस्मंत खिसमय हो खिलमय हो जाए भस्मंत खिलमय हो किसे न बदे आप अहंकारी किसे न बदे आप अहंकारी धर्मराय किस करे खुआरी हाँ धर्मराय किस करे खुआरी हाँ गुर प्रसाद जाका मिटे अभिमान गुर प्रसाद जाका मिटे अभिमान ओ गुर प्रसाद जाका मिटे अभिमान गुर प्रसाद जाका मिटे अभिमान सो जन नानक दरगाह परवान जन नानक दरगाह परवान हो सो जन नानक दरगाह परवान 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 दरगाह परवान दरगाह परवान दरगाह परवान आ सुखमनी सुखमृत प्रभु नाम आ सुखमनी सुखमृत प्रभु नाम
सुखमनी सुखमृत प्रभु नाम सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुखमनी राम सुखमनी श्री राम। हर जीव सदाई सुख के चाहे थो, जेतिरो बि आहे उहो अणपूरो थो लॻे। दुख हर जीव खे ज़रो बि न खपे। राम श्री राम। हिन ज्ञान में साहिब पूरो फल सुख जो वठण जे लाइ असांखे साधन बताइनि था। कुझु बि छॾणो कोन्हे, न को नओं ग्रहण करणो आहे, छड़ो मन खे महसूस कराइणो आहे, मन जो अज्ञान मिटिजे। श्री राम। श्री राम। धनवंता होए कर गर्भ आवे, धनवान थियण काई बुराई नाहे। धन सां ई सभु स्वार्थ जा परमार्थ जा कार्य सिद्ध थींदा। श्री राम। श्री राम। हिन परमात्मा जी पाण प्रभु हिन माया में प्रकृति में ठाहे करे पाण वेठो आहे। इन जे माध्यम सां ई बीज बि इन जे माध्यम सां, फल बि इन जे माध्यम सां, पाण बस सता प्रकाशक रूप में आहे। श्री राम। श्री राम। तो माया जेकी ॾिसण में अचे थो, जेकी असांजे संकल्प में आहे, जेकी असांजे बुद्धि जे निश्चय में आहे, इहा सभु माया आहे। हरे राम। श्री राम। भगवान 14 लोक सब ब्रह्मांड गुरु संत वेद शास्त्र सब माया में। राम। श्री राम। उन्हीं माया जो एक विशेष हिस्सो जंहिंजो नालो आहे धन, जंहिंमें सभु कार्य रास थींदा। थे प्रभु करे सदाई धनवान, धनवंता होए पर कर गर्भावे, वरी गर्व करे विझे मां धनवान आहियां। ओहो तोखे कोई बनाइण वारो ॿियो आहे, तो उन धन पाण काथों ठातो। श्री राम। श्री राम। अरे तूं परमात्मा जे ठाहियल शरीर खे छड़ो रोलिंग में आणे थो, जेकी परमात्मा खे ॾियणो आहे तोखे ॾे थो। नसीब लिखण वारो उहो टपड़ परमात्मा जा, तूं सिर्फ़ भॻवान खे यादि करे वञी दुकान ते वेह बस। श्री राम। ग्राहक जे रूप में नसीब परमात्मा पाण मोकिलण वारो तोखे। वरी आन छो अची वञे त मां तन समान जिन जो हेॾो अभिमान कयो, उहो कख बि तोसां साण हलण वारो कोन्हे। तन समान किछु संग न जावे, कंहिं ते अहम थो करे पियो। तोखे धन ॾही तोखे योग्य परमात्मा बणायो, इन धन मां आसीसां पाए, इन धन में बेमोहताजनि खे, अनाथनि खे, बेसहारनि खे, इहे भॻवान जा रूप आहिनि जो ॾींदे, उन्हनि जूं आसीसां तोखे पीढ़ियूं सुखी कंदियूं। श्री राम। श्री राम। 7 पीढ़ियुनि में धन हलंदो। राम राम। पर अॼु 7 पीढ़ियूं त पंहिंजी जाइ रहियूं, पर हिकु पीढ़ी में बि ख़तरो आहे, छल सुख सां ओतिरो रहेसि। 7 पीढ़ा था सेठियूं अॼु जायूं विकिरो कयूं पिया आहिनि और पंहिंजे मसाड़नि जायुनि में वेठा आहिनि। इहे बि इन पीढ़ियुनि वारनि जा हाल आहिनि। प्रभु रखे त उनजो धन जो सदुपयोग करणु न आयो। हथों जीव खे अहंकार थियो, उन में अची करके ऐशन में धन विञाए करके। राम। श्री राम। हिकिड़ो भारत में असांजो प्यारो कोई एतिरो बि ॿुधो वियो त पहिरियुनि वक़्तनि में भाई 3 ॾींहं तव्हां रहा पिया हुजो, पुछणो ई न आहे तव्हां खां कीअं आया हो। जेको बि ग़रीब गुरबो साली भंडारो पियो हले। अॼु उन जा पुत्र चवंदा त अहिड़ो गंदो बिज पीउ असांजो विझी वियो आहे, ओहो सभिनी खे इनकार, असां वटि इन कम लाइ कॾहिं बि न ईंदा कयो। इहो असांखे फुरे फुरे तव्हां धन नाश कंदव तव्हां वठी। राम। जीव अहम में भुली थो वञे। प्रभु कृपा करे असां सबक सिखूं उन्हनि मां जिन खे हूंदे धन अॼु नाहे। तिन समान किछु संग न जावे, 2 लश्कर मानख ऊपर करे आस।
ओहो पल भीतर तांका होए विनाश, पल में उनजो नाश थियो जंहिंखे लखें लश्कर हुया, हज़ारे माण्हू संभालींदड़ हा। राम साहबन चयो पल भीतर तांका होए विनाश, सब ते आप जाने बलवंत, और पाण खे सभिनी खां बलवान सम्झे। भगवान गीता में चयो सभु कुझु तोखे ॾियण वारो मां, बल बि मुंहिंजो बुद्धि बि मुंहिंजी, बलनि में जेको बल आहे उहो मां आहियां, बुद्धियुनि में जेका बुद्धि आहे मां आहियां। श्री राम श्री राम। ओ कर्ता बि मां, भोगता बि मां, त तुंहिंजो रहियो ई छा और तुंहिंजो अहंकार छा जो। असां गीता खे न विसारियूं हिकु हिकु शब्द खे जेको बेस आहे असांजे सम्झण जो ज्ञान जे माध्यम सां। श्री राम श्री राम। सब ते आप जाने बलवंत, खिनमय होए जाए भस्मंत। हेठाई साहब खे लिखणो पइजी वियो, हो जाभू पेरे मुंहुं, जेका मिटी अॼु मुंहिंजे पेरनि जे हेठां हुई, सा मुंहुं मथां सजणे। जाभू पेरे मुंहुं सा मुंहुं मथां सजणे, धिंग लुटंदे धूड़ में उभे ॾिठा मुंहुं, मां उहे बीठे ॾिठा धिंग लुआन, ॾींहं दुनिया में ॾूं लोचे वठ लतीफ़ चए। श्री राम श्री राम। सब ते आप जाने बलवंत, खिनमय होए जाए भस्मंत। किसे न बदे आप अहंकारी, पाण एतिरो अहंकारी थियो थो वते जो कंहिं ते बि हुनजी दृष्टि नथी पए त ॿियो कोई वॾो बि आहे। राम श्री राम। पाण जे समान कंहिंखे न सम्झणु। किसे न बदे आप अहंकारी, धर्म राय तस करे खुआरी। माना धर्म राय उन्ही खे दरगाह में परताड़ित करे थो, अपमानित करे थो और परताड़ित करे थो। राम धर्मराम जी ख्वारी करे थो, तोखे छा करणो हो, तूं छा कयो। जेका तोखे बैक साइड मिली आहे, बल जी, बुद्धि जी, कंहिं पद जी, वाम जी, संगत जी, धन जी, तूं उनजो सदुपयोग कर, पंहिंजे भले में लॻाए उहा। पर तूं अहंकार वधी वियो। राम श्री राम। मायाधारी अतन ना बोला, और वधीक अंधो बोड़ थी वियो। आख़िर में साहब चवनि था, धर्म राय तस करे थुआरी, गुर प्रसाद जाका मिटे अभिमान। गुरु जी कृपा सां, गुरु जी जी कृपा आहे बाबा, जेका ज्ञान जी गंगा वहे थी। हरे राम। उहा असां मस्तक में विझूं, असांजो मस्तक शीतल थिए, असांजे तन मन खे शीतलता मिले, गुरु जी कृपा थिए असांखे। हरे राम। श्री राम। इंतज़ार न कयूं गुरु जी कृपा थिए, गुरु जी कृपा थी रही आहे। हाणे पंहिंजी पाण ते कृपा कयूं। तन मिलियो, प्रभु कृपा सां संत मिलिया, संत कृपा सां सत्संग मिलियो, गुरु जो ज्ञान मिलो। जाका मिटे अभिमान, ये अभिमान मिटाइण जे लाइ त हे सॼो ख़ुलासो कजे थो बाणी जे द्वारा। श्री राम। श्री राम। तूं छा आहीं बाबा, तो जहिड़ा कई बलवान संसार में, तो जहिड़ा कई धनवान, तो जहिड़ा कई स्वरूपवान, तूं छा ते अहंकार थो करें। जाते अहंकार अचे, पाण खां वॾे खे ॾिस, तोखां बि अञा ॿिया पिया आहिनि। जॾहिं दुख अचे, गुरमुख इहो सिखे त माखुम के वधीक दुखी आहिनि। कहिड़ी बि स्थिति कमज़ोर अचे, ग़रीबी जी अचे, त पाण खां हेठि ॾिस त हे बि वीचारा हीअं गुज़र कनि था, वरी बि साईं मूंखे अहिड़ो त हलाए थो। श्री राम। श्री राम। गुर प्रसाद जाका मिटे अभिमान। इहे पंछ जेके अभिमान आहिनि शरीर जा, छाजा, जोभन जो अभिमान और बल जो अभिमान। के जवान आहिनि, जवानी अथनि पर बल कोन अथनि। किन ॿुढनि खे बल आहे, किन ॿारनि खे बि बल आहे पर जवाननि खे कोन्हे। त जवान आहे त जवानी जो अभिमान, वरी बल जो अभिमान। श्री राम। श्री राम। और वरी सूंह जो अभिमान। इहे टई अभिमान शरीर सां लागू आहिनि। और धन जो अभिमान, विद्या जो अभिमान, पद जो अभिमान, वरी कुल जाति जो अभिमान। ठाहे ठाहे जाति जे नाले खे पिया सॾींदा, पंहिंजो ॾो सम्झाई जो अहम, अज्ञानता जो अहम। गुर प्रसाद जाका मिटे अभिमान। तूं भलो कमु कयो, पोइ त पोयों जेको इहो सॾाई थो जात खे शान वारो बणाए, या वॾनि जे ॾाॾाण जेको नालो रखी पोयों, त पोइ शान कढी पोइ त ठीकु, पर कोई ग़लति कमु कयो, ओहो भेण पंहिंजो नालो त तुंहिंजो छड़ो बद थिया। हाणे त जेको सॾाईंदे हुन ॾाॾनि खे बि और पंहिंजी जाति खे बि बदनाम कयो। श्री राम। श्री राम। ॾोह तूं करके बदनाम उहे थियनि। व्यक्तिगत हल्को नालो सॾाए सिंधी क़ौम में, अहंकारी सां सदाई तूं अहंकार थी त निम्रता में
हरे राम श्री राम। हिंदुस्तान में रही तो हिंदुस्तान खे पंहिंजी जाति ॿुधाई पोइ त ठहियो भई चङो अहम में सिंधी सां रही पंहिंजा भाइर असां जात खे वधीक छा लाइ ठोकियूं असां सुनो अखर ॿुधायूं गुलाम कंवर वाणियो कंवर बसि हल्को ई शब्द नंढड़ो शब्द बसि वीचार वॾा हुजनि पंहिंजो जनम सॼो नंढड़प में गुज़रे पंहिंजी जाति खे ख़बर आहे मां केरु आहियां हरे राम श्री राम। जेतिरो छोटो नालो सॾायूं असां गुर प्रसाद जाका मिटे अभिमान जीअं बाबे साईं जी चोॾस मल्हायूं था साईं मूंखे यादि आया इन छोटे अखर ते बाबा साईं जंहिंजो जेको पासपोर्ट हो नी पासपोर्ट जे फोटू जे हेठि नालो जेको अब्बा जन सही विधी उन में लिखियो आसूदो मां विशेष ॻाल्हि ॿुधायां यादि अची वई छोटे अखर ते मथों उन साॻे 5 साल में 56 अक्टूबर में आयासीं बाबा साईं जंहिंजो प्यारो शेवक रूपचंद मास्तर मास्तरी हूंदे बि उन वक़्त जी मास्तरी का माना रखंदी हुई सॼे जतन जी घिटियुनि जी ॿुहारी पाए राम श्री राम। मायूं वीचारियूं खूहनि ते पाणी भरण वञनि कोई जुती कोन पाए करके चई बाबा कंहिंखे कंकर भिंटर न लॻे रोड बि कोन भंगी बि कोन नंढड़ा गांव बाबा जी ॿुहारी पाए छॾींदा कयो इहा बि शेवा जो फल मिलंदो खूहनि ताईं खूह खां वठी पंहिंजी घिटियुनि जे घरनि ताईं उनजो प्यारो मोहनलाल परिणियो साईं विहांउ ते आया वरी ॿियो भेरो 59 अक्टूबर में आया प्यारे कारेमल जे पुटनि जो विहांउ थियो हरीलाल झमटराम प्यारे लिखियो साईं बचड़नि जो कार्ज कयो मां गॾो मान ॿिन्ही भेरनि में बाबा साईं वठी आया श्री राम। उहो 5 साल पासपोर्ट पूरो थियो मां जे पासपोर्ट में ॾिठो त लिखियो पियो आहे आसूदो राम मूंखे लॻो भई पासपोर्ट जे नाले जे आधार ते ई जेके ॿिया वीज़ा में नाला या अन्य पोइ नाला लिखबा आहिनि पासपोर्ट जे नाले जेको लिखियल हूंदा उहे लागू कंदा आहिनि अॻिते बाबा जन 4 सिंधी पढ़ियल हा उहो अणजाण कोन हा त आसूदो राम लिखंदा आसूदा राम लिखी सघनि था पर हिते सम्झ में त बाबा त आसूदो लिखियो आहे गवर्नमेंट उनखे राम ॾेई छॾियो न त राम कंहिं लिखियो हुते ॿियो केरु लिखंदो छो लिखंदो श्री राम पासपोर्ट छा लिखियल आहे अरे तूं नंढो सॾाए तोखे पाण ॿिया वॾो सॾींदा न हरे राम हरे राम। हिते जगत गुरु शंकराचार्य जो मां तव्हांखे ॿुधायो बारादरी में ॿुधण वञण थियो 1981 में जीअं शुरू में आयासीं पुरी जो जगत गुरु चंवर छड़ियूं सेजाऊं सभु चांदी जूं आरती थी उहा बि इन जगत गुरु जी आद जी न सभु मां पुछो हणी मारे पिछाड़ी सत्संग जे एंड ताईं 300 साढे 300 माण्हू जुमिले वेठा संत कंवरराम मां ॾिठो न पर मुंहिंजे मगज़ में खड़के पियो श्री राम। उन जगत गुरु जी जेका उन कपिड़े ते लाइन लिखियल आहे उहा हिकु लाइन त पूरी थी वई सॼे उन पोस्टर में जेतिरो हुयो पर ॿी लाइन जो वञी एंड थी हिकिड़ो थोरो ज़रो बचियो उनजो नालो अञा ॿिनि हिकु लाइन में बि पूरो न थियो जॾहिं मुनी ॿी लाइन थी पर माण्हू 350 अड़े मां चयो उहो कंवर केरु हुयो श्री राम जंहिंजी रातियूं अची करके हेॾनि गांवनि जी ख़ल्क हर ज़ात ज़ेड खां ए ताईं नंबर और ख़ल्क हुनजे दर्शन ते बीहे हिकु वाणी माण्हू सदगिरस्ती हर कुझु खाईंदड़ उहो छा हुयो श्री राम। इहा नंढपण हुई या भक्ति हुई साईं जी हा जंहिंजा हेॾा पोस्टर लखनऊ में लॻा पिया आहिनि उन वक़्त में और हेॾो सारो आहे जगत गुरु आहे पर माण्हू हेतिरा आहिनि नंढो सॾायूं गुर का प्रसाद जाका मिटे अभिमान सोजन नानक दरगाह परवान बसि हिते ॻाल्हि यादि अची वई गुरु नानक साहिब जन भाई मर्दाने खे हिकिड़े भेरे ख़्यालु थियो मुंहिंजी पूजा थिए जीअं जे मन में उथियो साहिब हमेशह शहर जे ॿाहिरां घुमंदा हुआ या कोई अहिड़ो ग़रीब एॾो कोई प्यार वारो त पोइ शहर में ईंदा हुआ या उहा ॿाहिरां वेठे उहा कोई दर्शन कयो उहा ख़ुशबू फैलदे नगर नगर जा राजाऊं हुया कंहिं राजा वटि उहा ॻाल्हि वञी पहुती ऐं धर्मात्मा हुयो त हली पियो संत ॾे पहुतो अची तॾहिं साहिबनि वरी शहर में आया जॾहिं बाबा धर्मशाला ठाराए आए वे जी शेवा थिए ग़रीब गुरबे जी शेवा थिए कथा कीर्तन थिए सभु पाण में मिलनि हिक ॿिए सां दुख सुख वंडनि असां नगर में तॾहिं हलंदासीं श्री राम। गुरु नानक साहिब जन धर्मशालाऊं पैदा कयूं अॼु गुरु नानक जा आस्थान फल फरियूं ॿई आहिनि रहण जी बि जाइ और बसि तूं रह अची ओहो तोखे मन जो बि खुराक मिले तन जी बि खुराक मिले आनंद ई आनंद मिले श्री राम राम। इहे गुरु नानक जी कृपा आहे हर मंदर में असांखे रोटी कान मिलंदी शल पाणी बि मिले असांखे गिलास इहे गुरु नानक जा परोपकार आहिनि त ॿाहिरि वेठा और मर्दाने जी इच्छा उथी त मुंहिंजी पूजा थिए जीअं उथी बसि साहिब मालिक अंतरयामी तीअं ॿाहिरि जल्दी गांव अची वियो चइन सां मर्दाना हा वञ हाणे हिन नगर में तुंहिंजी पूजा थींदी
उहो कमज़ोरी पकड़िजी वई त शर्मसार थी पियो, माफ़ी वठण लॻो। न साईं, चए न बसि तुंहिंजे मन में उथिया तूं वञ। बसि जीअं शहर में घिरियो, जीअं जेको ॾिसे फ़क़ीरी चोलो त उनखे बि हुयो, श्री राम उहा टोपी फ़क़ीरी चोलो, जेको दर्शन कंदो वञे सिजदो कंदो वञे। बसि काथे विहांसि खणी धन ईंदो वियो, भेटा ईंदी वई, जेका घड़ी तरसियो। पर हाणे केतिरो त रहे, चवणु लॻो हाणे मां उथांदो। साईं फ़क़ीर साईं काॾे वेंदे? औलिया गुरु नानक साईं सां संगी सचो पुरुष। चई बाबा मुंहिंजो मुर्शिद मां सां गॾु आहे, मां उन सां। चई हा साईं। चई चङो भाड़ा। त उहो धन जी और कपिड़नि जी भरी जेका ॿधाए करे और साहबनि जे खणाया उहो संगत खां। साहबनि जो इतिहास में गुरु नानक साहिब जो मुश्किल सिर्फ़ हिते लिखियलु आहे। हिते ॿाल खे चवंदा ॿाला ॾिसो मर्दानो अचे ई थो। बसि उन अॻियां अची रखियो। हाणे चवनि सां पुछनि था भाई मर्दाना ॿुधाए त हे छा आंदो थी? कोई जवाबु कोन्हे, अखियूं हेठि आहिनि। छा जवाबु ॾियणो आहे? सभु साहिबनि जे अॻियां रखियो आहे। चङो भला आंदो ई त सयूं, पर हाणे ॿुधाए त पाण हिनखे छा कंदासीं? सोचणु लॻो त सोननि जे धरतियुनि ते घुमियासीं, उतां मां कुझु सोन न खयो। वाकई साहिब चवनि था त कंदासीं त छा कंदासीं, तूं खणी त आहीं। बसि एतिरो चई बसि उतर कोई कोन्हे, सभु मालिक ॼाणनि था। मथां साहिब चवनि था भाई मर्दाना जिन खे संसार में मान जी इच्छा आहे उन्हनि जो परलोक बिगड़ंदो आहे। बसि जिन खे परलोक संवारण जी इच्छा आहे उहे संसार में श्री राम निर्माण थी रहंदा आहिनि, निर्माण थी रहंदा आहिनि, मान जी इच्छा न कंदा आहिनि। जेके निर्माण थी रहिया उहे दुनिया में जीअरे पूजजी विया और सदाई पूजनि था। इच्छा सां असांखे मान और माया मिले, राम दुनिया में बाबा कमी न रहे। मुंहिंजा प्यारा जेकी असां ॾींदासीं बसि उहो मिलंदो। मान ॾींदासीं मान मिलंदो, धन ॾींदासीं धन मिलंदो। जेकी लुटाईंदासीं त्याग कंदासीं उहा फिरी अची वरी असांखे वठ कंदी। त असांखे गुरु प्रसाद जा का मिटे अभिमान सोजन नानक बसि दरगाह परवान, हुनजी दरगाह में क़बूलियत थी वेंदी, उहो स्वीकारजी वेंदो, उहो प्रमाणित थी वेंदो। अलाए जाइज़ आहे असां गुरनि संतनि जी संगत करे पंहिंजो अभिमान छॾे कंहिं बि जो, जवानी जो, न बल जो, न धन जो, न कंहिं विद्या जो, असां सभिनी जो सदुपयोग कर केशव जे भले लाइ गुज़ारे लोक परलोक सवलो करे पंहिंजो जीवन सफल कयूं। एतिरे नखरनि सां राम जय राम सतगुरु वसन घोट जी जय, सतगुरु साईं खोताराम साहिब की जय, सच्चे साईं सतराम दास साहिब की जय, अमर शहीद साईं कंवराम साहिब की, सखी बाबा सुधाराम साहिब, पूज्य माता साहिब की, सर्व संतन महात्मा सर्व संतन को परि पैदा मुड़ो बाबा।